वफा जैसे जखे गिरहण लगिया। तव्हां बि त भत्ताखोरी इलाइक़नि ते कब्ज़ा ऐं माण्हुनि खे धमकाइण वारो धंधो कंदा आहियो। ख़ामोश, ज़बान खे संभाल मीरा शाह। बनशाह कॾहिं बि प्लाटनि ते कब्ज़ा न आहिनि कया, पर दलालनि को ज़रूर कब्ज़ा छॾाया। ॻाल्हि साॻी आहे अदा। जी जोस छोकरो वापस करे इन शहर में रही न सकदो। मीरा शाह, बब्बन शाह जी चवई थो न उहो ई कर, न त छा जीजी? न त ही घर इन घर सां गॾु तोखे शहर बि छॾणो पवंदो। असलम तुंहिंजे हर कदम सां कदम खणी हलण लाइ तयार आहियां। जॾहिं तूं सॾु कंदे ज़रका तुंहिंजे दर ते हूंदी। मां कुर्बान वञा पंहिंजे साईं तां। ज़रका तुंहिंजे फ़ैसिले मुंहिंजे अंदर जी मुंझ खे ख़त्म करे छॾियो। ऐं मां तुंहिंजे प्यार में गुलाब जीअं टिड़ी पई आहियां। बस असलम, तूं मूंखे हाणे पंहिंजो कर। हुन घर में मुंहिंजो दम थो घुटिजे। कॉलेज में ॿियूं छोकिरियूं वञनि पियूं, उन्हनि लाइ पढ़ाई आहे, पर तुंहिंजे लाइ पढ़ाई न आहे। पर जेकॾहिं पुछ त बहस था कयो। असां त तव्हां खां कॾहिं कोन पुछियो आहे त तव्हां हॉस्पिटल खां काॾे ऐं कंहिंसां थो घुमण वञो। ज़रका, सच कड़ो आहे बाजी। हाणे ख़बर पियो न, जॾहिं पंहिंजे वजूद में चूंडड़ी पियो त ईज़ा जो अहसास थियो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।